घोटकी में कुरान और सुन्नत जे आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी जे ज़ेर इंतज़ाम घोटकी जामिल मदीना बॉयज़ जो इफ्तिताह मदनी मरकज़ फैज़ान मदीना घोटकी में मेंबर मजलिस शोरा दावत इस्लामी जे तर्जमान मौलाना अब्दुल हबीब अतारी सूबा सिंध जे निगरान कारी मोहम्मद अयाज़ अतारी कयो। इफ्तिताही तकरीब मौलाना मोहम्मद अहमद चिश्ती मौलाना मोहम्मद पुनहल सिकंदरी समेत मुख्तलिफ़ माण्हुनि वरियंग में शिरकत कई और मौके ते इज्तिमा के खिताब कंदे मौलाना अब्दुल हबीब अतारी चो त मुसलमाननि जी निजात कुरान ऐं सुन्नत नबवी जी तालीमात ते अमल करण में आहे। अॼु हर शख़्स परेशानियुनि में मुसीबतुनि में आहे, जंहिंजी निजात चाहियूं था त दीन ते अमल करणो पवंदो। हुन चयो त मुसलमान 5 वक़्त नमाज जी पाबंदी कनि ऐं दुरूद शरीफ़ खे पंहिंजी ज़िंदगी जो हिस्सो बणाइनि। हुन चयो त दावत इस्लामी जे प्लेटफार्म तां दीन इस्लाम सां गॾु थर खां वठी अफ्रीका समेत दुनिया जे 2 मुल्कनि में फ़लाही कम बि कया पिया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।